सिंध जे तारीख़ जे हवाले सां अॼु पाण हारी हलचल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिंमें शहीद माई बख्तावर जी शहादत जे किरदार ते रोशनी विझंदासीं। क्यूबा जे अॾोल इंसान फिडल कास्त्रो पंहिंजे हिकु तक़रीर में चयो आहे त जॾहिं इंसान दिलनि में साॻी आदर्श खणी अॻिते हलंदा आहिनि तॾहिं दुनिया जी का बि ताक़त हिननि खे अकेलो ऐं अलॻि करण में कामयाब न थी सघंदी आहे। न जेल जूं दीवारूं ऐं न क़ब्रिस्तान जा पथर। अहिड़नि माण्हुनि वटि हिकु सांभर, हिकु जज़्बो, हिकु सोच, हिकु ज़मीर ऐं हिकु वक़ार जो तसवर मौजूदु हूंदो आहे। माई बख्तावर लाशारन, जेका हिन क़ौम जी हिकु ज़िद्द दिल औरत हुई, उन जो मरण कंहिं वॾे मक़सद खां ख़ाली न हो। हू माई बख्तावर लाशारन हक़ ऐं सच जी बका जी जंग में लाशौरी तौर कान घिड़ी हुई। हिन वटि क़ौमी जज़्बो मौजूदु हुयो ऐं तरक़ी पसंद सोच मौजूदु हुई। हूअ हिन क़ौम जी आदर्शी न्याणी हुई, जिते मर्द पंहिंजे फ़सलनि में झार हकलींदे क़ौमी ऐं समाजी बराबरी वारी प्रचार कंदा हुआ, उते औरतूं खूहनि तां पाणी भरींदे, लाबारा कंदे, तोड़े घरनि में रिलियूं सिबंदे या अन छड़ींदे हिक ॿिए खे आज़ादी ऐं बराबरी वारे समाज जा सोनहरी दास्तान ऐं पंहिंजे हक़नि जी सलामतीअ लाइ जिदोजहद जो तसवर ॿुधाईंदियूं हुयूं। इहो इफ़रातफ़री वारो दौरु हुयो जंहिंमें थोरो अॻु देसी परदेसी थी चुका हुआ, ॾेहुनि जी जाइ परॾेही वालारे चुका हुआ, देसी फोरू ॿाहिरियनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए ग़रीब पुरहतनि जी पूंजी हड़प करे रहिया हो। ग़रीब पुरहत अवाम ज़मींदारनि ऐं जागीरदारनि मां तंग अची चुको हुयो। हू को वॾी तहरीक हलाइण लाइ सोचे रहियो हो। मुल्की इक़्तिदार सिकनि गॾु कंदड़नि जे हथ में हुयो, जेकी पंहिंजे हाकिमियत बरक़रार रखण लाइ ज़मींदारनि ऐं जागीरदारनि खे ख़ुशि करण जा हीला हलाए रहिया हुआ। सिंध केतिरा ई इनक़लाबी लाचाड़ा ॾिठा हुआ, केतिरा ई दफ़ा आज़ादी ऐं ग़ुलामीअ जा ॾींहं घारिया हुया। इहा हाणे बि कंहिं वॾी तब्दीली ऐं इनक़लाब लाइ कर मरोड़े रही हुई। ही हारियुनि में सुजाॻी का पहिरियों दफ़ो कान थी हुई, पर अॼु खां सदियूं अॻु सिंध अंदरि अहिड़ो माहौल मौजूदु हुयो। सिंध दुनिया वारनि खे सोशलिज़म जी राह ॾेखारी। हितां पुरहतनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद थियो। कार्ल मार्क्स खां बि 2 सदियूं अॻु फितरी कुवत जे वसीले ॾाढ कंदड़नि खे साबित करे ॾेखारियो त मिस्कीन मज़दूर ऐं हारी हमेशह इन हालत में रहण लाइ तयारु न आहिनि। हमेशह दुनिया जे तख़्ते ते साम्राज या सरमाएदार या जागीरदार तबिके जी हाकिमियत रहणी न आहे। हिन दुनिया अंदरि पहिरियों दफ़ो शाह इनायत शाही सिंध में उन फ़िक्र जी प्रचार कई। हुन जो फ़िक्र हुयो त इंसानी मुआशिरे में बराबरी ऐं इंसाफ़ सां दौलत जो विरहाङो तॾहिं थी सघे थो जॾहिं ज़ाती मिल्कियत खे ख़तमु कबो। पाण न सिर्फ़ इहो फ़िक्र ॾिनो, पर पहिरियों दफ़ो दुनिया जे ॻोल्हे ते अमली जदोजहद जी शुरूआत कई।
उन बैदि सिंध अंदरि हक़ ऐं सच जे हुसूल पंहिंजी इज़त ऐं आज़ादीअ लाइ केतिरियूं ई वेढ़ूं विड़ियूं वयूं आहिनि। कई दफ़ा परॾेही लुटेरा ऐं ॾेही फोरू सिंध अंदरि ख्वार ख़राब थींदा रहिया आहिनि। कई दफ़ा शाह इनायत शहीद पैदा थिया आहिनि ऐं कई दफ़ा झोक जो मैदान ॿीहर रत सां रंगजी चुको आहे। अॼु बि इहा वेड़ जारी आहे। अॼु बि ॾाढ ऐं ॾहकाव ख़िलाफ़ जंग न सिर्फ़ु सिंध अंदरि पर पूरी दुनिया अंदरि हलंदड़ आहे। अॼु बि दुनिया जे ॻोल्हे ते ॿ धुरियूं मौजूदु आहिनि, हिकु ज़ालिम ऐं ॿियो मज़लूम। आज़ादी ऐं बराबरी वारे समाज क़ाइमु करण लाइ विढ़ियल वेड़नि मां अॼु सिर्फ़ उन वेड़ जो ज़िक्र कंदासीं जेका 1949 धारे सिंध में अमल में आई। अॼु क़ौम जे उन शहीद न्याणीअ खे ख़िराज अक़ीदत पेश कबी जंहिं वतन जे इज़त ऐं नामूस, मारुनि जे वक़ार ऐं सुतर लाइ पंहिंजी जान ॾिनी। सिंध जे तारीख़ में ही किरदारु ॿियनि खां वधीक अहम जॻह वलारींदो। हिन किरदार जी सचाई ऐं वतनी हुब, संदसि बहादुरी ऐं हिमत इन ॻाल्हि जो एतिराफ़ आहे त सिंध जूं औरतूं पंहिंजे हक़नि वठण लाइ ऐं पंहिंजी क़ौमी हिफ़ाज़त जे जंग में मर्दनि खां पोइते न आहिनि। इहे माण्हू जेकी औरतुनि खे बुज़दिल ऐं कमज़ोर तसवुरु कंदा आहिनि ऐं उन्हनि खे घटि नज़र सां ॾिसंदा आहिनि ऐं खेनि मुआशिरे में का बि मथां ई जाइ ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि जे मुंहं ते ही किरदारु भरपूर चवाट हणंदो। हिकु मुफ़क्किर डेविड लेडपेज चवण मूजिबि त दुनिया में जेतिरियूं बि जंगियूं थियूं आहिनि, इन्हनि में सभिनी खां वधीक नुक़सानु औरत जो थियो आहे। इन जी झोली बि ख़ाली थी आहे, उन जे मथे जो ताज बि खसियो वियो आहे, उन जो सुहाग बि लुटियो वियो आहे ऐं उन जी इज़त बर्बाद कई वई आहे। पर मां जेकॾहिं इन्हनि सिटुनि में ही बि इज़ाफ़ो कयां त वधाउ न थींदो त औरतुनि इन खां बि अॻिते वधी पंहिंजा सिरब सदको ॾिना आहिनि। हिननि पंहिंजे लहूअ सां धरतीअ खे सुरख कयो आहे। हिननि जंग जे मैदान में तरार बि खई आहे त कोटनि में क़ैद हूंदे बि लालचुनि में अची वतन जो सौदो न कयो आहे। अहिड़ी तरह हिन किरदार जी बहादुरी ॾिसी इन चवण में को बि वधाउ न थींदो त हिन देश में हर दौर में माण्हुनि जनमु वरितो आहे, जनमु वठंदियूं आहिनि ऐं हर रोज़ उमिरि खे शिकस्त खाइणी पवंदी आहे। हिन देश जूं धीआणियूं माण्हुनि जो सुतर रखंदड़ आहिनि ऐं हू थर ऐं बर में आज़ादी जूं मशालूं बणिजी असांजे राहुनि खे रोशन कंदियूं आहिनि। सिंध अंदरि त कई ॻोठ आहिनि, कई सुहिणा सुहिणा खेत आहिनि जिन सां केतिरा ई तारीख़ी दास्तान वाबस्ता आहिनि, पर लाशारियुनि जो नंढड़ो ॻोठ जेको तालके उमरकोट जे नंढड़े शहर टालीअ जे भर में आहे, इहो मिड़नी ॻोठनि खां मुमताज़ हैसियत रखंदड़ आहे। इन ॻोठ जो नालो न सिर्फ़ु सिंध जे पोरियतनि पर दुनिया जे पोरियतनि ऐं आज़ादीअ लाइ हलंदड़ तहरीकुनि लाइ कशिश रखंदड़ ऐं सूंहें जो कमु ॾींदड़ आहे। ही ॻोठ उन करे तारीख़ जे सुफ़नि में अहम जाइ कोन वालारींदो त ही ॻोठ अॻे कादियानी ज़मींदारनि जी मिल्कियत हो, जिन जी 40,000 एकड़ अंदरि जागीर हुई, पर ही ॻोठ ॿियनि ॻोठनि खां वधीक निरालो ऐं उन करे अहम मञियो वेंदो जो हिन ई ॻोठ जे हिकु अड़बंग औरत माई बख़्तावर लाशारनि, देसी हारियुनि, नारियुनि
कुड़मियुनि कासबियुनि वांगुरु क़ौमी ऐं तबक़ाती हक़ लाइ जदोजहद कंदे सिर ॾिनो। हिते ज़ालिम क़ुवतुनि पंहिंजे ज़ुल्म ऐं बरबरीयत जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे मुफ़ादनि जी सलामतीअ लाइ वहशपणे जो मुज़ाहिरो कयो। हिन ॻोठ जे हारियाणनि पंहिंजे वरनि पंहिंजे जोधनि जे ग़ैर मौजूदगी में 22 जून 1949 ते जागीरदारनि जे दलाल ज़मींदारनि सां मुहादो अटकायो हो। इन आज़ादी ऐं पंहिंजे हक़नि लाइ जंग कंदड़ जथे में हिकु पीरसन ऐं ॿियूं केतिरियूं ई सिंध धञाणियूं मौजूदु हुयूं, जिन जी अॻुवाणी ॻोठ जी बहादुर जफ़ाकश मुहबे वतन ऐं पोरियत इनक़लाब में ईमान रखंदड़ 60 वरनि जी कमज़ोर जिस्म हारियाणी माई बख़्तवर करे रही हुई। हूअ न सिर्फ़ घरू कमकार कंदड़ औरतुनि पर मर्दनि सां कुल्हे कुल्हे में मिलाए ॿनियुनि में कमु कंदड़ महिनत कश हारियाणी पिणु हुई। हू मुल्क अंदरि हलंदड़ जदोजहद में वॾी दिलचस्पी वठंदड़ हुई। उन करे त हिन ॿियनि ॻोठाणनि खे तयारु करे पंहिंजे हक़नि जे बचाव लाइ हथियार खणण ते मजबूर कयो। हू बाग़ी बणिजी पाण बि ॿाहिरि निकिरी आई, छो जो हिन जा दोदा ऐं नंगर बि कंहिं अज़ीम मक़सद लाइ ॻोठ खां ॿाहिरि वियल हुया। सिंध अंदरि कामरेड हैदर बचत हुई, काज़ी फैज़मान, कामरेड गुलाम मोहम्मद लाखो, डॉक्टर हसाराम, अजायब सन, गुलाम मोहम्मद लगारी, गुलाम मोहम्मद बाम, मौलवी मुआज़ ऐं ॿिया केतिरा ई पोरियत दोस्त अॻवान हारियुनि जे हक़नि लाइ तहरीक हलाए रहिया हुआ ऐं केतिरनि वतन पस्तनि जे साथ हिन तहरीक खे वधीक सघ बख़्शी हुई, ज़ोर वठायो हो। हिन तहरीक जो मूल मतो हो त सरमाएदारनि ऐं जागीरदारनि समेत ॿाहिरियुनि फ़ौरन खां मुकबिल आज़ादी। हिन तहरीक औरतुनि ऐं मर्दनि में शऊर ऐं सम्झ पैदा कई। सिंध अंदरि वरी शाह इनायत शहीद जी सोच ऐं फ़िक्र खे पाणी मिलियो। सिलसिलो अॻिते वधियो, सुकल सलाह सावा थिया, छो जो अॼु हैदर बख़्श जतोई हारियुनि जो दोस्त जनम वठी चुको हो। माई बख़्तवर हारियाणी जी शहादत मथी तहरीक जे ज़ोर वठण करे थी। जिन ॾींहंनि में सिंध अंदरि हारियुनि खे बटईअ जो अधु हिसो ॾियारण जी जदोजहद हली रही हुई, उन्हनि ॾींहंनि में ई ज़मींदारनि पंहिंजे मुफ़ादनि जी सलामतीअ लाइ ही कुदो कमु कयो। हिन तहरीक जनम ई हारियुनि जे बुख ऐं बदहाली मां वरितो। हिन मुतालबे जे मञराइण ज़मींदारनि खां हारियुनि खे पंहिंजा हक़ वठी ॾियण लाइ पूरी सिंध अंदरि, सॼी सिंध अंदरि मुख़्तलिफ़ पोरियत दोस्त अॻवाननि जे रहबरी हेठि तहरीकूं शुरू थी चुकियूं हुयूं। हिननि तहरीकुनि जी शुरूआति नवाब शाह खां थी। ॾुतड़ियल हारी ऐं ॿिया पोरियत सिंध हारी कमेटी जे झंडे हेठि गॾु थियण लॻा ऐं पार्टी प्रोग्राम सां अॻिते वधण लॻा। हारियुनि अंदरि सिंध हारी कमेटी जे कारकुननि एतिरी त सुजागी पैदा कई जो इहे हारी जेके अॻु ज़मींदार त ठहियो पर कमदारनि खां पिया ॾकंदा हुआ, जेकी कंधु हेठि कयो वॾेरनि जूं न सिर्फ़ु गारियूं सहंदा हुआ पर बेघरूं बि वहंदा हुआ, से हाण आण मञण खां बि इनकार करे वेठा। हिन तहरीक जो आवाज़ हर हारीअ जे घर ऐं झूपे ताईं पहुचाइण लाइ सिंध हारी कमेटी तरफ़ां कामरेड हैदर बख़्श जतोई 20 जून
49 ते जुडे में हारी कॉन्फ्रेंस घुराई, जंहिंमें 10,000 हारी कारकुन शरीक थिया। हर ॻोठ ऐं हर शहर मां हारी ऐं ॿिया पोरियत इन कॉन्फ्रेंस में शरीक थियण लाइ पहुता। अहिड़ी तरह माई बख्तावर जे ॻोठ जा सभु हारी ऐं नौजवान इन जुडो हारी कॉन्फ्रेंस में शिरकत करण लाइ रवाना थी विया। ॻोठ में सिर्फ़ दिलेर औरतूं ऐं थणनि ते खीर पिया ॿार मौजूदु हुआ। जॾहिं ज़मींदारनि ॾिठो त ॻोठनि जा मिड़ई हारी ऐं तहरीक जा कारकुन कॉन्फ्रेंस में वियल आहिनि ऐं ज़मीन जा कब्ज़ा ख़ाली ऐं अन जा देरा वाहत बिना पिया आहिनि, त हुननि निहायत मकारी ऐं चालाकी सां देरनि तां अन्न खणण लाइ मनसूबा सिटिया, जेको अन्न अधु फटी जे फ़ैसिले ताईं उते रखियलु हुयो। हिननि पंहिंजे बुज़दिली जो मुज़ाहिरो कंदे लाशारियुनि जे ॻोठ ते चढ़ाई कई, जिते हारियुनि जो हिकु वॾो देरो अटकल 3000 मण कणिक ते मौजूदु हुयो। देरो जंहिं ते अॻु हारी वाहत कई वेठा हुआ, अॼु हिननि बेसम्झ फोरनि खे निंदड़को नज़र अची रहियो हो। जागीर जे मालिकनि देरे ते कब्ज़ो करे अन्न खणण जी कोशिश शुरू कई। जॾहिं इहा ख़बर ॻोठ जे औरतुनि खे पई त जागीर जा मालिक अधु बटई ॾियण बिना ज़ोरी अन्न खयूं था वञनि, त हू पंहिंजे वरनि जे गैर मौजूदगीअ में रवा ऐं पोतियूं चेल्हियुनि सां ॿधी हथनि में लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी ॾाधारियूं ऐं ॾाटा खणी मैदान ते निकिरी आयूं। हिननि हथियारबंद ज़मींदारनि ते हमिलो कयो। अन्न जूं वारसियाणियूं ऐं ज़मीन जूं मालिकियाणियूं ॾिसंदे ई ज़मींदारनि जूं वायूं बताल थी वयूं ऐं ज़मींदारनि खे चयो वियो त जेसिताईं अधु बटाई वारो मुतालबो पूरो न थींदो ऐं जेसीं असांजा जोधा हारी कॉन्फ्रेंस मां वापसि न ईंदा, तेसीं अवां अन्न खे हथ नथा लाहे सघूं। ज़मींदारनि खे पक हुई त हारियुनि जे अचण करे हिननि खे अधु बटई बि कान मिलंदी, वरंदो ख्वार ख़राब थींदा। हिननि फ़ैसिलो निबेरण लाइ सच जे साथ सां अॻिते वधंदड़ औरतुनि ते हमिलो करे ॾिनो। घणी धकाधुकी बाद चौधरी सईदुल्ला ऐं मैनेजर चौधरी ख़ालिद औरतुनि ते फायरिंग शुरू कई। ही हथें खाली देस धियाणियूं पोइ बि देरे तां पोइते न हटियूं, पर संदन कदम धकनि सां दे बि अन्न जे देरनि ॾांहुं हुया। इहो सिर्फ़ अन्न जे खरनि जो बचाव न हुयो, पर पंहिंजे तहरीक जो तहफ़ुज़ ऐं पंहिंजे अज़ीम मक़सद जो बचाव हुयो। गोलियूं हलंदे औरतुनि जी अॻुवान माई बख्तावर लाशारनि कारूं झर जा मज़बूत थी विढ़ंदी रही। हूअ कुहाड़ी सां, ॾांदारी सां, लठ सां तेसीं विढ़ंदी रही जेसीं हिकु गोली हिन जे सीने खे पुरण बणाए खेसि हमेशह लाइ मौत जे हंज में अमर बणाए छॾियो। धकाधुकीअ में हिकु पीउ मर्द ऐं ॿियनि औरतुनि समेत काफ़ी नंढा ॿार बि ज़ख़्मी थी पिया। 22 जून ते इहा ख़बर जॾहिं जुडे पहुची वई, जितां हारियुनि जो अज़ीम लीडर कामरेड हैदर बख्श जतोई हारी कमेटी जे कारकुननि जे वॾे तइदाद सां 23 जून ते अची लाशारियुनि जे ॻोठ में पहुतो। हिन जथे में जान मोहम्मद पली, अब्दुल गफूर सरहंदी ऐं कामरेड गुलाम मोहम्मद लगारी बि मौजूदु हुया। कुनरी जे सूबेदार अली खान अबड़े ऐं DSP दीवान तुलजाराम केस लिखियो। कुझु कारकुननि कामरेड जतोई जे हुकुम मूजिबि बख्तावर शहीद जे लाश खे अन्न जे खरे तां खणी पोस्टमार्टम कराइण बैदि
पोस्टमार्टम कराइण लाइ समारे खणाए विया, जिते घणो वक़्तु गुज़रण करे माई बख़्तावर खे सामारे जे हिक क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो। हिन खून जो केस मीरपुर ख़ास जे सेशन कोर्ट में हलियो। केस जी पैरवी सिंध हारी कमेटी तरफ़ां वकीलनि दीवान बिनाराम कई। सॼी सिंध अंदरि पोरियतनि में हिन वाक़े जोश ऐं विलवलो पैदा करे छॾियो। ज़मींदारनि ऐं हाकिमनि ख़िलाफ़ नफ़रत जी तेज़ लहर पूरे मुल्क अंदरि मौजूद हुई। उन करे हाकिम दुर पोरियतनि जे जज़्बनि खे थधो कनि ऐं कंहिं वॾे फ़साद रोकण लाइ सुठो सम्झो त फ़ैसिलो हारनि जे फ़ाइदे में थिए ऐं मुल्ज़िमनि खे सज़ाऊं मिलनि। एतिरे क़दुरु जो सरकारी वकील मिर्ज़ा इस्कंदर बेग, जेको उन वक़्त जे सिंध जे घरू मामलनि वारे वज़ीर काज़ी फज़लुल्लाह ख़ासि हैदराबाद खां वाणियो हो, सो पिणु हारियुनि जी धुर थी बीठो। संदन फ़ाइदे में केस लड़ण लॻो। ही केस सीशन जज दीवान शंकर संग आडवाणी हलायो। हिन पोरियतनि जे फ़ाइदे में फ़ैसिलो ॾींदे चौधरी सअदुल्लाह, जेको उन वक़्त जे पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा मीर ज़फ़रुल्लाह जो भाणेजो हो, ऐं चौधरी ख़ालिद खे 20-20 वरह जेल जी सज़ा ॾिनी ऐं ॿियनि खे बि जोॻियूं सज़ाऊं मिलियूं। महिरबानी दोस्त।